अस्सलाम वालेकुम दोस्तों। आरबीएस बिजनेस अकेडमी में तव्हां सभिनी जो खे मां भलीकार चवां थो। ही आहे मल्टीपल रेगुलेशन जी प्रैक्टिकल वीडियो। इन खां अॻु में मुंहिंजी 5 जेके वीडियो जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे अवेलेबल आहिनि, जेके थ्योरी आहे मल्टीपल रेगुलेशन जी। लाज़मी इहो आहे दोस्तों त हिन खे ॾिसण अॻु में तव्हां इहे 5 वीडियो ॾिसी वठो त जीअं जेके हिन में कॉन्सेप्ट जेके असां रिसर्च या आउटपुट जेकी ॾिनल आहे उहो बआसी तव्हां सम्झी सघो। पोइ वीडियोस खे ॾिसण खां पोइ ही शयूं तव्हां लाइ तमामु आसान रहंदियूं। उमेद कयां थो त हिन खे ॾिसण खां अॻु में तव्हां उहे ऐं जेके वीडियोस तव्हां ॾिठी वरितियूं हूंदियूं ऐं इन खां पोइ तव्हां ही वीडियो ॾिसी रहिया आहियो। अचो त पंहिंजे लेक्चर खे शुरू कयूं। सभ खां पहिरियों हिन में कोशिशि कंदासीं असां हिन कंदासीं त रन कंदासीं मल्टीपल रेगुलेशन खे रन कंदासीं, रिज़ल्ट्स खे सम्झंदासीं ऐं मल्टीपल के रन करण जे लाइ सभ खां तमामु आसान तरीक़ो आहे असां बीहंदासीं एनालाइज़ में ऐं एनालाइज़ खां पोइ असां लीनियर यानी रेगुलेशन में आयासीं। ही रेगुलेशन में पूरी हिकिड़ी फैमिली आहे जेके रेगुलेशन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से टाइप्स आहिनि जेके रेगुलेशन। असां वेंदासीं लीनियर रेगुलेशन में, छो असांजो कमु जेको आहे लीनियरिटी ते आहे। कुझु ॿिया बि आहिनि जेके बाइनरी लॉजिस्टिक आहे, प्रोबेट आहे, नॉन लीनियर बि आहे, पर असांजो को कमु आहे उहो असांजो कमु आहे लीनियर ते। इनखे असां क्लिक कंदासीं असां लीनियर खुली ईंदो। ऐं हाणे जॾहिं असांखे हीअ वीडियो में हिन में मुख़्तलिफ़ शयूं तव्हांजे साम्हूं अची रहियूं आहिनि त सभ खां पहिरियों असां जेके शयूं हिन में आहिनि उहे आहिनि असांजा ही जेके असांजा ट्रेन, इहे असांजा कैटेगोरिकल वेरिएबल आहिनि। ऐं तंहिंखां पोइ असांजा ही जेके ॿिया जेके बि आहिनि ही वठी स्केल खां वठी करे इहे असांजा स्केल वेरिएबल यानी इहे असांजा आइटम आहिनि। इहे असांजो GPP1 जेको असांजो हिकिड़ो स्केल आहे या हिकिड़ो कंस्ट्रक्ट आहे जंहिंजा ही मुख़्तलिफ़ आइटम आहिनि ऐं ॿियो जो कंस्ट्रक्ट मीडिया आहे उनजा ही आइटम आहिनि प्राइस जा। अहिड़ी सां हर हिक जा पंहिंजा आइटम असांखे नज़र अची रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको असांजो कम जी जेका शइ आहे उहा असांजी कम जी शइ आहे असांजो ही एवरेज GPP आहे जेके असांजा ही असांजी कम जी शयूं आहिनि। जीअं तव्हां ॾिसो था त मिसाल जेकॾहिं असां EK आहे यानी एनवायरमेंट नॉलेज आहे, हिते असांजा तक़रीबन 5 जेके आइटम्स आहिनि। हाणे 5 आइटम असां हिन में कीअं रन कंदासीं? मुमकिन ई न आहे डिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो ई आइटम ईंदो ऐं ॿिया इंडिपेंडेंट। हाणे असांजो डिपेंडेंट वेरिएबल जेके असांजी GPP1 आहे उनजा बि 6 आइटम आहिनि। उहो हिकिड़ो आइटम असां उन मां हिकिड़ो आइटम ई मैक्सिमम हिन में असां डिपेंडेंट वेरिएबल में रखी सघूं था 6 मां। त इहो कीअं थिए? इन मसइले जो हल जेको उहो इहो आहे त असां कंप्यूट वेरिएबल टेक्निक रन कयूं। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूट वेरिएबल ते बि मुंहिंजी वीडियो ठहियल आहे। तव्हां हुते वञी करे तव्हां कंप्यूट वेरिएबल टेक्निक सम्झो, ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां हिते अचो ऐं मां उन कंप्यूट वेरिएबल टेक्निक खे इस्तेमालु कंदे ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मां वेरिएबल जेके उहे ठाहिया आहिनि, कंप्यूट कया आहिनि तव्हांजे जेके तव्हांजे कंस्ट्रक्ट जेके आइटम उनखे मिलाए करे। यानी EK या एनवायरमेंटल नॉलेज जो जेको हिकिड़ो जेके मुख़्तलिफ़ आइटम आहे इन जो हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहिण जे लाइ मां छा कयो, उन में तव्हांजो उन में डेटा में वञी करे कंप्यूट वेरिएबल में वञी करे ऐं उन में जेकी उनजी एवरेज वठी करे ऐं हिकिड़ो जेको असांजो एवरेज EK एनवायरमेंटल नॉलेज आहे उहो मां ठाहे वरितो। उन खां पोइ असांजो इहो इंडिपेंडेंट तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं जंहिंखे तव्हां हितां खणी करे तव्हां हिन इंडिपेंडेंट वेरिएबल जी लिस्ट में रखी सघो था। ठीकु आहे। हिन तरफ़ असांजी डिपेंडेंट वेरिएबल जो कॉलम आहे जेको असां डिपेंडेंट वेरिएबल GPP असांजी कंसीडर कयूं था, इनखे हिते आंदोसीं। उन खां जेके बि तव्हां इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि जेतिरा बि आहिनि तव्हां उनखे सिलेक्ट करे ऐं तव्हां इंडिपेंडेंट वेरिएबल जी लिस्ट में आणींदो। सिंपल इहो करिणो आहे। हिते असां जेको उहो जेको मेथड आहे उहो असांजो ट्रेडिशनल मेथड आहे, यानी जेको असां तमामु घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे तव्हांजो रेगुलेशन जो। मां उहो यूज़ कयां थो। हिन में असां स्टेप वाइज़ भी करे सघूं था ऐं असां हिन में हेराडिकल रेगुलेशन भी करे सघूं। फिलहाल असां जेको ट्रेडिशनल जेको सिस्टम हले थो फोर्स एंट्री मेथड जेके असां चऊं था उहो असां इस्तेमालु कयूं। हाणे फोर्स एंट्री मेथड जो कॉन्सेप्ट ॾिसो त मां शेयर करे सभिनी खे जेको आहे इन में दाख़िल करे छॾियो तव्हांजे इंडिपेंडेंट वारी लिस्ट में। अच्छा, हाणे असां वटि हिन तरफ़ मुख़्तलिफ़ कॉलम असांजे मेन्यूस असांजे नज़र अची रहिया आहिनि। सभ खां पहिरियों असां स्टैटिस्टिक्स जो मेन्यू खणींदासीं। हिन में असां मॉडल फिट बाय डिफॉल्ट हूंदो आहे सिलेक्ट, जंहिंमें असां जेको मॉडल आहे उहो डेटा में फिट थिए पियो या न। उन खां पोइ R स्क्वायर चेंज डिस्क्रिप्टिव ऐं कोलिनियरिटी। हाणे कोलिनियरिटी जेका पोइ वीडियो में तव्हां ॾिसी आहियो त जंहिंजा 3 महीर असां VIF आहे ऐं उन खां पोइ तव्हांजो कंडीशन इंडेक्स आहे, उन खां पोइ टॉलरेंस आहे। इहे सभु वैल्यूज़ तव्हांजे कोलिनियरिटी चेक सां ईंदा।
मॉडल फिट जो तव्हां ॾिसी आया उहो हिन सां ईंदो। आर स्क्वायर जेका अचे पई चेंज जेका हुन में अचे थी ऐं डिस्क्रिप्टिव जेके असां हुन में ऐं ॿियो के एस्टिमेट जेका चवंदा बीटा जेके अनस्ट्रेंट राइज ऐं स्ट्रेंट राइज जेके उहे असांजे एस्टिमेट में ही टिक करण सां असांजो हिन में अचे थो। ऐं कॉन्फिडेंस इंटरवल असांजो हीअ अची वियो 95%। तव्हां हिनखे पंहिंजी सहूलियत घटि बि करे सघो था, वधीक करे सघो था। ऐं आख़िर में डर्बन बॉस्टन टेस्ट इहे कुझु शयूं तव्हां चेक करे सघो। हिन मेथड में असां लाइ इहे लाज़मी आहिनि, इहे काफ़ी आहिनि जो असांजो मक़सदु पूरो थी वेंदो। कंटिन्यू प्लॉट्स में असां वेंदासीं ऐं असां डिपेंडेंट वेरिएबल में असां वाई में रखंदासीं ऐं ज़ेड रिज़िड्यूअल खे असां एक्स में रखंदासीं, हिस्टोग्राम में प्रोबेबिलिटी। तव्हां लेक्चर नंबर 5 में जेको तव्हां ॾिठो आख़िर में असां हिकिड़ो हिस्टोग्राम ऐं प्रोबेबिलिटी कर्व, हाणे उहो हिस्टोग्राम प्रोबेबिलिटी कर्व असांखे हिन तरीक़े सां मिलंदा आहिनि। ठीकु आहे, कंटिन्यू ऐं ॿियो असांखे कुझु बि न आहे करिणो, जस्ट प्रेस ओके। जस्ट प्रेस ओके कयोसीं असांखे अहिड़े क़िस्म जो रिज़ल्ट मिलियो। हिन में आहे सभ खां पहिरियों असांजो रेगुलेशन, हीअ ॿुधाए थो ओवरऑल असां छा कयो आहे। असां ओवरऑल जेका रेगुलेशन रन कयो आहे, उन खां पोइ टाइटल अची वियो, उन खां पोइ नोट्स अची ऐं डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक अची वई। हाणे डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिक में असांखे इहे असांजा 6 जेके असांजा वेरिएबल मिलंदा, जंहिंमें हिकु डिपेंडेंट ऐं ॿिया 5 इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि ऐं उनजो ही मीन मिली रहियो आहे। हिन मीन में तव्हां ॾिसंदव को सिग्निफिकेंट चेंज त कोन्हे, या जेको मीन जेको आहे जेको हिन जो सभिनी जो उहे हिक ॿिए जे वेझो आहिनि, तक़रीबन जेके मीन आहिनि हिक ॿिए जे वेझो आहिनि, का बि इनसिग्निफिकेंट चेंज न आहे, का बि सिग्निफिकेंट चेंज आहे। मिसाल इनसिग्निफिकेंट चेंज जो मक़सदु इहो आहे त जेके असांजो मिनिमम 6 ऐं मैक्सिमम असांजो 13 आहे, ईअं त न आहे त को 30-35 हुजे त इहो सिग्निफिकेंट अहिड़े क़िस्म जो को एवरेज मीन अची थो वञे त पोइ तव्हां सम्झो असांजे डेटा में किथे न किथे आउटलायर आहे। हिते असां स्टैंडर्ड डेविएशन खे बि असां ईअं सम्झा त स्टैंडर्ड डेविएशन बि तक़रीबन जेके असांजे एवरेज सां वेझो आहिनि, यानी 2 खां वठी 6 ताईं आहिनि, त इन जे विच में जेके स्टैंडर्ड डेविएशन किथे को 10 थी अची वञे, 12 थी अची वञे त सिग्निफिकेंट चेंज इनखे चइबो आहे। हाणे अहिड़ी क़िस्म जी तब्दीली ईंदी त ज़ाहिर आहे को आउटलायर हूंदो असांजो इन जे करे। ऐं आख़िर में असांजी एन आई असांजो नंबर ऑफ ऑब्ज़र्वेशन्स आहिनि जेके कमु कयोसीं असां जेके हिन में डेटा में आहिनि। ऐं तंहिंखां पोइ असांजो आहे कोरिलेशन। कोरिलेशन जा असां ॾिसंदासीं हिन में त अहिड़े क़िस्म जो असां फाइंड कंदा किथे असांजो 0.8 खां मथे त को कोरिलेशन जो वैल्यू त कोन्हे, जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जो कोरिलेशन जो वैल्यू आहे त इहो असांजे मल्टीकोलिनिटी जो सबबु बणिजी सघे थो। इन करे बहितर आहे तव्हां उनखे आइडेंटिफाई करे। अलहमदिल्ला हिन में कंहिं बि क़िस्म जी कोरिलेशन जो में को मल्टीकोलिनिटी जो को इशू कोन्हे। त जॾहिं इते ई कोई इशू न आहे त यकीन ॼाणो जेके अॻिते के रिज़ल्ट्स ईंदा आहिनि मिलंदा आहिनि असांखे टॉलरेंस जा वैल्यूज़, जेके BIF जा वैल्यूज़, कंडीशन इंडेक्स जा वैल्यू, उन में कंहिं क़िस्म जो मसइलो कोन्हे। असल जेको जड़ आहे प्रॉब्लम जी उहा आहे कोरिलेशन। कोरिलेशन में जेकॾहिं असांखे को प्रॉब्लम आइडेंटिफाई थी थो वञे त उनखे मसइले खे हल करे पोइ अॻिते वधंदव त कंहिं बि क़िस्म जो को बि मसइलो तव्हां सां इनशाला पेश कोन ईंदो। ऐं तंहिंखां पोइ असांजो अॻिलो आहे वेरिएबल इंटर एंड रिमूव। हाणे हिन में असां जेको टेबल आहे, हिन मॉडल असांजो हिकिड़ो ई मॉडल आहे। अच्छा, हिन में हिन खां पोइ थींदो हायरार्किकल में या स्टेप वाइज़ में असांखे 3-4 मॉडल मिलंदा आहिनि। इनशाला अगली वीडियोस में तव्हां उन में ॾिसी वठंदव त 3-4 वीडियोस जॾहिं अचनि था त पोइ उन में हर मॉडल में जेको आहे असांजा मुख़्तलिफ़ वेरिएबल हूंदा आहिनि। अच्छा, उन लाइ बि असां उन पोइ हिकिड़ी थ्योरी हूंदी आहे, उन में कुझु वेरिएबल असां टेस्ट कंदा इनशाला उहो बि करे वठंदासीं त उन में तव्हां सम्झी वठंदव। बहरहाल ही मॉडल हिकिड़ो ई आहे हिन में, ऐं हिन में असां वेरिएबल इंटर कया आहिनि। इहे असांजा 5 वेरिएबल असां इंटर कया आहिनि। इहे 5 असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि। हिन में को बि वेरिएबल असां रिमूव न कयो। ऐं हीअ त ॿुधाए त मेथड कहिड़ो आहे तव्हांजो रेगुलेशन जो। असां इंटर मेथड इस्तेमालु कयो आहे ऐं इन खां अलावा असांजो स्टेप वाइज़ रेगुलेशन ऐं लॉजिकल बि आहे। जेकॾहिं असां ॿियो को मेथड यूज़ कयूं त उहो हिते अची वञे हा, हिन वक़्तु असां सिर्फ़ु इहो इस्तेमालु कयो आहे, इन करे अची थो वञे। ऐं डिपेंडेंट वेरिएबल असांजो GPP आहे ऐं हिन में आहे त ऑल लोकेटेड वेरिएबल इंटर। जेके वेरिएबल हुया असां सभु इंटर थी चुका आहिनि, जेके बि असां उनखे ॾिनासीं। तंहिंखां पोइ हीअ आहे मॉडल समरी। हीअ ॾाढी इंपॉर्टेंट आहे टेबल, जंहिंमें असां ॾिसंदासीं त असांजो मॉडल जेको आहे डेटा में फिट थिए थो या न। इन हवाले खां सभ खां पहिरियों जेको आहे वरी बि असांजो हिकिड़ो मॉडल आहे। जेका वधीक मॉडल हुजे त ओतिरा वधीक कॉलम तव्हांखे मिलंदा वञनि। अच्छा, हिते असांजी और ही आर जेका इहो असांजो जेको आहे कोरिलेशन कोएफिशिएंट जो वैल्यू आहे। असांजो ही कोरिलेशन जो वैल्यू आहे। ऐं तंहिंखां पोइ असांजो हीअ आहे R स्क्वायर, यानी उहा 0.23। हाणे R स्क्वायर जो कॉन्सेप्ट छा आहे?
बेहतर है तव्हां मुझे वीडियो को ॾिसी वठो रेगुलेशन ते तव्हां पोइ आसानी समझी वेंदव त आर जो कॉन्सेप्ट कोन्हे छा आहे। पर बहरहाल आर जो इहो आहे त माना जेके बि इंडिपेंडेंट वेरिएबल इन जो कंबाइंड इफेक्ट केतिरो कंबाइंड वेरिएंस या कंट्रीब्यूशन तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल में केतिरो आहे उहो असांजो आहे 23%। ऐं इन खां पोइ एडजस्टेड आर स्क्वायर आहे थोरो एडजस्टमेंट थी वई त असांजो इहो आर पॉइंट थोरी घटिजी हूंदी आहे एडजस्टेड आर स्क्वायर। अच्छा तंहिंखां पोइ चेंज केतिरी थी एडमिन में असांजी आर स्क्वायर असांजी जेको आहे 0.2 ही जेको आहे 0.26 ऐं ही असांजी में चेंज आहे। ऐं तंहिंखां पोइ असांजो जेको अहम तरीन जेको आहे उहो असांजो आहे एफ टेस्ट जंहिंमां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त असांजो जेको मॉडल आहे उहो सिग्निफिकेंट यानी उहो सिग्निफिकेंट आहे या न उहो असांजो डेटा में फिट थिए पियो नथो थिए। त हाणे हीउ जेको इन जो वैल्यू तव्हां सम्झी पोइ जेकॾहिं हिन जो वैल्यू 0.05 खां मथे हूंदो त इन जो मक़सदु इहो असांजो इहो त असांजो मॉडल में ही डेटा में ही मॉडल फिट न थी रहियो आहे। असांजो वैल्यू जेको आहे एफ जो उहो 0.05 खां घटि आहे। इन जो मक़सदु इहो आहे त ही मॉडल सम्झी जेको असांजो मॉडल आहे उहो डेटा में मुकमल तौर ते फिट थी वियो आहे। तंहिंजे करे असांजो जेको एफ आहे उहो 0.05 खां घटि बल्कि 0.000 आहे। ठीक है। अच्छा तंहिंखां पोइ असांजो ही आहे डर्बन बॉस्टन टेस्ट। हाणे डर्बन बॉस्टन टेस्ट जे हवाले खां असां हीअ ॻाल्हि कई त इहो चेक कंदी आहे असांजी ऑटो कोरिलेशन तव्हांजी डेटा में को ऑटो कोरिलेशन त कोन्हे उन शइ खे इहा जेको आहे डर्बन बॉस्टन या सीरियल कोरिलेशन इनखे उहा आइडेंटिफाई कंदी आहे। इन जो वैल्यू जेको आहे उहो 1 खां 3 आहे। असांजो उहो जेको डर्बन बॉस्टन टेस्ट जो वैल्यू जेको आहे 1.6 आहे यानी इहो बहितर आहे। यानी इहो आइडियली इहो 2 खां मथे न हुजणु घुरिजे यानी भले के 3 ताईं वञे त को मसइलो कोन्हे पर आइडियली 3 खां मथे 2 खां मथे न वञणु घुरिजे त इहो 2 खां बि घटि आहे। त इन हवाले खां असांजो जेको मॉडल आहे उहो मुकमल तौर ते फिट थी रहियो आहे डेटा में। हाणे असां जेके रिपोर्ट कंदा आहियूं असां ही आर स्क्वायर रिपोर्ट करे सघूं था ऐं ही 2 शयूं असां रिपोर्ट कंदा आहियूं। बाक़ी ॿियूं शयूं जेके उहे असांजी सम्झ लाइ आहिनि। इहे 2 शयूं असां पंहिंजे रिसर्च पेपर में या थीसिस में असां रिपोर्ट कंदा आहियूं। उन खां पोइ हीअ जेका डेटा ॿुधाए थो प्रेडिक्टर्स असांजा ही इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि ऐं असांजो डिपेंडेंट वेरिएबल जे बारे में असांखे मालूमात ॾेई रहियो आहे। उन खां पोइ एनोवा एनालिसिस ऑफ वेरियंस ऐं हिन हवाले खां ही सम ऑफ स्क्वायर आहे ही डिग्रीज ऑफ फ्रीडम ऐं ही एफ टेस्ट आहे। ही एफ टेस्ट असांजी वरी बि सिग्निफिकेंट आहे ऐं हिन हवाले खां ही असांजो डिपेंड हिन हवाले खां जेके सम ऑफ स्क्वायर आहिनि। हाणे इन सम ऑफ स्क्वायर जो जेको असांजो कॉन्सेप्ट आहे उहो असां मां डिस्कस करे चुको आहियां पंहिंजे थ्योरिटिकल सेक्शन में। बहितर रहंदो त तव्हां उते वञी करे इनखे ॾिसी वठो त बहितर आहे। हाणे बहरहाल ही रेगुलेशन जेको असांजो ही टोटल जेको असांजो आहे उहो 43 आहे जंहिंमां 4360 जंहिंमां 1033 असांजो कंट्रीब्यूटेड आहे यानी आर स्क्वायर जेके असांजा वेरिएबल जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि मॉडल जा उहे 1033 जेको आहे उहो असांजो एक्सप्लेन कनि था ऐं जेको को वास्ट आहे उहो 132 जेके आहिनि से असांजो उहो असांजो अहिड़ा वेरिएबल जेके असां में इंक्लूड न आहिनि कया। इन हवाले खां थोरो पोइ ते वञो त हिते ॾिसो था आर स्क्वायर 23 आहे यानी आर स्क्वायर यानी 27 अञा 100 मां 23 माइनस कंदासीं त इहे थी वेंदा 7 यानी तक़रीबन 76% हिकिड़ा अहिड़ा वेरिएबल जेके असां में इंक्लूड न आहिनि कया। हाणे हिन मॉडल में जेके जिते असांजा जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि जेके असांजा उन इंडिपेंडेंट वेरिएबल में जेके असां कुझु वेरिएबल वधाईंदा वेंदासीं त तव्हां ॾिसंदो त यकीन तौर ते आर स्क्वायर बि असांजी वधंदी वेंदी। लेकिन हिन मां असां जेको वेरिएबल घटाईंदासीं त आर स्क्वायर बि असांजी घटिजी वेंदी। यादि रखो हिकिड़ा वेरिएबल जेके हूंदा आहिनि अहिड़ा सिग्निफिकेंट वेरिएबल कंट्रीब्यूशन हूंदा आहिनि उहो सिग्निफिकेंट वेरिएबल त मां कढी छॾी त आर स्क्वायर काफ़ी किरी पवंदी। हाणे हिन में जेको सिग्निफिकेंट जेको असांजो कंट्रीब्यूशन उहो आहे असांजो टीजीपी एंड ई के यानी एनवायरमेंट नॉलेज एंड ट्रस्ट वारनि खे जेके इन मां को हिकिड़ो वेरिएबल तव्हां कढी छॾींदव त तव्हां ॾिसंदो त आर स्क्वायर असांजी सिग्निफिकेंटली असांजी किरी पवंदी। त यानी असां ॾिसंदासीं त हिन में असां जेके वेरिएबल आहिनि उहे ई 2 टीजीपी एनवायरमेंटल नॉलेज ई सिग्निफिकेंटली कंट्रीब्यूट करे रहिया आहिनि ऐं बाक़ी के 3 जेके असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल उन जो कंट्रीब्यूशन त आहे पर उहो एतिरो सिग्निफिकेंट न आहे जंहिंजे करे तव्हांजी आर स्क्वायर जेका उहा असांजी काफ़ी हिन में घटि नज़र अची रही आहे 0.23 अची रही आहे ऐं जंहिंजे करे तव्हां ॾिसो त रेगुलेशन में जेको कंट्रीब्यूटेड आहे जेको वेरियंस जेको आहे उहो असांजो तमामु घटि आहे तव्हांजे रिज़िड्यूअल जे बारे में टोटल जेको आहे।
ठीक है। डिग्रीज ऑफ फ्रीडम टोटल असांजो 360 आहिनि ऐं उन मां असांजा 5 जेके इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि असां फाइनेंस करे असांजा टोटल रेसिड्यूअल जेके उहे 355 आहिनि। यानी इन मां असां जेके रेसिड्यूअल जेके टोटल असांजो आहे उन मां 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम यानी 5 असां इंडिपेंडेंट वेरिएबल माइनस कयासीं त असांखे टोटल रेसिड्यूअल तव्हांखे मिली विया डिग्रीज ऑफ फ्रीडम। ऐं तंहिंखां पोइ ही एफ आहे, ही सिग्निफिकेंट आहे 0.005, दैट्स गुड। ठीक है। ऐं तंहिंखां पोइ असां थोरो हेठि हलूं त ही असांजो कोएफिशिएंट्स आहिनि, ॾाढी इंपॉर्टेंट टेबल आहे जेके असां रिपोर्ट बि कंदा आहियूं। अच्छा, जेका पोइ जेका असां इन में करे आयासीं टेबल में, हिन में असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि शइ रिपोर्ट न आहे, हिनखे असां पंहिंजी सम्झ लाइ चुप रखियो आहे त असां मॉडल खे सम्झूं कीअं। ऐं तंहिंखां पोइ असांजो ही जेके में असां इन में रिपोर्ट कंदासीं, असां ही बीटा वैल्यूज़ रिपोर्ट कंदा आहियूं, टी वैल्यूज़ ऐं ही ॿ शयूं असां रिपोर्ट कंदा आहियूं। जीअं जेको वीडियो नंबर 5 में पंहिंजो मल्टीपल रिग्रेशन ते मां हिकु रिपोर्ट कीअं कजे जेके मुख़्तसर अंदाज़ में वो भी मां ॾिसी ॾिठा आहिनि, मुमकिन आहे तव्हां उहो ॾिसी वठो त असां जेके रिपोर्ट कंदा आहियूं रिग्रेशन रिज़ल्ट्स असां उहे 3 टेबल असां ॾींदा आहियूं, बीटा वैल्यूज़, टी वैल्यूज़ एंड पी वैल्यूज़ या सिग्निफिकेंट वैल्यूज़। ऐं ही जेके टॉलरेंस ऑफ वैल्यूज़ आहिनि इहे असांजी सम्झ लाइ आहिनि, इहे बि तव्हां रिपोर्ट कयो त वधीक बहितर आहे त तव्हांजे मॉडल में कि अञा वधीक स्ट्रॉन्ग थी वेंदो त भाई रिसर्च तव्हांजे त भाई हिन डेटा में कंहिं बि क़िस्म का मल्टी कोलिनिटी जो को इशू न आहे। ऐं इन खां अलावा कंडीशन इंडेक्स असां रिपोर्ट कोन कंदा आहियूं, पर इहा असांजी सम्झ जे लाइ आहे। त हाणे असां जेके बि शयूं असां मां तव्हांखे ॾींहुं रिपोर्ट कयो ऐं तंहिंखां पोइ असां जेके आहिनि पंहिंजो ही जेके वैल्यूज़ आहिनि असां इन वैल्यूज़ की मुख़्तलिफ़ कंट्रीब्यूट वेरिएंस आहे हर हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल जो डिपेंडेंट वेरिएबल में, ये असांजी कॉन्स्टेंट आहे ऐं ही असां वैल्यूज़ खणी करे असां अहिड़ी क़िस्म जी तव्हां ॾिसी रहिया आहियो असां इक्वेशन ठाहींदा आहियूं ऐं पोइ इन खां पोइ असां प्रिडिक्ट कंदा आहियूं त असांजो केतिरो जेको आहे पंहिंजो डिपेंडेंट वेरिएबल में तब्दीली आई आहे तव्हांजी कहीं भी जेतिरी तव्हांजी तब्दीली आहे, जेको तव्हां वैल्यू इंडिपेंडेंट वेरिएबल चेंज कयो था उन केतिरी जेको आहे डिपेंडेंट वेरिएबल में तब्दीली आई आहे उहा असांखे ख़बर पइजी वेंदी आहे इन मल्टीपल जेका इक्वेशन इक्वेशन ठाहींदा आहियूं। ऐं इन हवाले खां मां डिस्कस बि करे चुको आहियां त तव्हां कीअं जेको आहे इनखे तव्हां रिपोर्ट कयो, इन लाइ तव्हां पोइ वीडियो ॾिसी वठो, हीअ जेका तव्हां साम्हूं वीडियो नंबर 5 तव्हां ॾिसी वठो त तव्हांखे हाउ टू रिपोर्ट तव्हांखे इहा बि सम्झ में अची वेंदी। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ कंडीशन इंडेक्स जे बारे में असांजी ही ॻाल्हि थी वई त इहा ज़ाहिर कंदी आहे ऐं तंहिंखां पोइ असां डायरेक्ट वेंदासीं असां पंहिंजे हिन में त ही असांजो जेको पंहिंजो आहे प्लॉट आहे ही थोरो हल्की क़िस्म जी असांजी जेका आहे उहा डेटा खे जेको आहे डेविएशन ॾेखारे थो नॉर्मलिटी सां, पर एॾो वॾो मसइलो कोन्हे, थोरी हल्की क़िस्म जी नॉर्मल डेविएशन ज़रूरु आहे। ऐं इन खां पोइ असांजो ही रेगुलेशन ही असांजो कर्व जेको असां ॾिठोसीं त हिन में बि काफ़ी जेको आहे सो उहा डेविएशन आहे नॉर्मलिटी खां। दोस्तों रीज़न इहो आहे जॾहिं असां रियल फील्ड में उनखे डेटा कलेक्ट कयो था त उनमें ज़रूरु कुझु न कुझु डेविएशन ज़रूरु ईंदो। आइडियली ईअं हूंदो आहे त जेके बि तव्हां ॾिसो जेके बि तव्हांजा डेटा पॉइंट्स एक्ज़ैक्टली इन लाइन जे मथां अचनि, जीअं तव्हां हिते ही ॾिसी रहिया आहियो एक्ज़ैक्टली लाइन जे मथां आहिनि, पर इहो रियल वर्ल्ड में ॾाढो ॾुखियो आहे, कान खां थोरी घणी डेविएशन ज़रूरु हूंदी आहे। उहो डेविएशन लाज़मी आहे, हुजण बि घुरिजे ऐं इन मां इहो सबूत आहे त डेटा तव्हां कलेक्ट या जनरेट न आहे कई ऐं जेकॾहिं तव्हांजी इहा इन में डेविएशन उहा सिग्निफिकेंट डेविएशन न हुजे, जीअं हिन ग्राफ में तव्हां ॾिसो था त इन में सिग्निफिकेंट डेविएशन आहे जेके असां इहो जेको जेका डेटा आहे रिज़ल्ट्स आहिनि इहे कंहिं कम जा रिज़ल्ट्स न आहिनि, इनवैलिड रिज़ल्ट्स आहिनि। ऐं हीउ आख़िरी जेको प्लॉट आहे इन प्लॉट में तव्हां ॾिसी सघो था त जेके असांजा मेजॉरिटी जेके असांजो आहिनि उहे असांजा ही आहिनि वेरिएबल ऐं हिन में असांखे हिकिड़ी लीनियर रिलेशनशिप नज़र अची रहियो आहे जेके तव्हां हिन में लाइन क्रिएट कयूं भला, लाइन क्रिएट कंदासीं त असांखे हिकिड़ो लीनियर रिलेशनशिप मिली सघे, डबल क्लिक कयोसीं असां हीअ असांखे मिली वियो ऐं हिते असां वञी करे हिते लीनियर रिग्रेशन लाइन हणंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी। थोरो कंप्यूटर स्लो आहे, थोरो टाइम इन करे वठे थो, पर हिनखे असां लीनियर ही आहे मीन ऑफ वाई, ही मुख़्तलिफ़ जेकी क्वाड्रेटिक क्यूबिक आहे असां सिर्फ़ु लीनियर खे असां चेक कंदासीं। हिन मुंहिंजी वीडियो आहे उहो बि तव्हां ॾिसी वठो, स्केटर प्लॉट ते हिकिड़ी वीडियो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, उनखे तव्हां ॾिसंदव त ही काफ़ी शयूं तव्हांखे असांखे सम्झ में अची वेंदियूं। ऐं इन हवाले खां असां जो कॉन्स्टेंट इंटरवल आहे उहो 95%, हिनखे तव्हां अनअटैच करे छॾींदव त तव्हांखे हीअ जेका लाइन मिली रही आहे इक्वेशन इहा ख़तमु थी वेंदी ऐं अप्लाई कंदो
तव्हांजी ई लाइन ख़त्म थी वई। हाणे असांखे तव्हांजी रिग्रेशन लाइन तव्हांखे नज़र अची रही आहे, जेका ही रिग्रेशन लाइन नज़र अची रही आहे, जंहिंमें असांखे इहो महसूस थिए थो त ही हिकु लीनियर रिलेशनशिप आहे। जीअं हिकिड़ी डेटा वधी थी उनजो ॿियो बि वधे थो। त हाणे इन ॿिन्ही जे विच में हिकु लीनियर रिग्रेशन आहे ऐं स्किप प्लॉट में। ठीकु है। त हाणे ही पूरो हिकिड़ो तफ़सीलन असां लेक्चर पेश कयो त मल्टीपल रिग्रेशन के प्रैक्टिकली कीअं रन कजे एसपीएसएस में, जो आउटपुट मिले तो उन आउटपुट खे कीअं सम्झजे, उन आउटपुट खे रिपोर्ट कीअं कजे रिसर्च पेपर में। अॼु इन पूरी वीडियो में इहो सम्झोसीं, सिखियोसीं। ऐं दोस्तों, इन खां पोइ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। ऐं तेसिताईं अल्लाह भाई, इंशाल्लाह जल्द वरी हिकु नई वीडियो सां तव्हां सां गॾु मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।